अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो जो टॉपिक आहे शैला गुल ते। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शैला गुल कहिड़े गाने तां मशहूरु थी। दोस्तों गानो उहो इहो आहे त यादां यादां अञा मूंखे यादां। इन गाने खां पोइ शैला गुल मशहूरु थी वई। दोस्तों अॼु मां तव्हांखे हिकु ॿी ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। अॼु ख़ुशख़बरी उन्हनि दोस्तनि जे लाइ खणी आयो आहियां जेके दोस्त शैला गुल जे गाननि खे पसंदि कंदा आहिनि ऐं शैला गुल जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जे लाइ अॼु मां ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। दोस्तों उहा ख़ुशख़बरी इहा आहे त शैला गुल जो न्यू एल्बम अची रहियो आहे, एल्बम नंबर 1। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन केरु आहे। दोस्तों हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन वहीद हकड़ो साहब आहे। ऐं हा दोस्तों अॼु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त ही एल्बम कहिड़े स्टूडियो ते रिकॉर्डिंग थी रहियो आहे ऐं कहिड़ी कंपनी में ही एल्बम रिलीज़ थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही एल्बम इरफान समो जे स्टूडियो ते रिकॉर्ड थियो आहे। ऐं हा ही एल्बम सुहानी प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो ऐं हिन प्रोडक्शन जो प्रोड्यूसर आहे शफ़ी मोहम्मद खोखर साहब। हिन कंपनी जो प्रोड्यूसर आहे। दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।